अडेरो लाल विलेज में 7 करोड़ जी पब्लिक हेल्थ खाते तरफ़ां मिलियल स्कीम रोलड़े जो शिकार ऐं हिन स्कीम जे 7 करोड़ रक़म जा पैसा कंहिंजे अकाउंट में जमा थिया। रोड है दरगाह रो ये 10-12 साल थिया आया इठो कोने असां वटि हिते रोड जी का सहूलियत कोन्हे का तक़रीबन 8-10 साल थी विया आहिनि रोड जो को कमु नथो थिए। उडेरोलाल शहर में रोड असांजो दरगाह अदरारो इन के तामीर कम हले कोन थो। इन महिरबानी करे इन रोड के ठाहे वञे ऐं असांजो इलाही माना खॾूं भरिजी थी वञनि रोड रस्ता असांखे किन था थी वञनि बारिशनि में महिरबानी करे असांखे रोड जा ई कम जेके आहिनि असांखे कराए ॾेई वञनि। अडेरोलाल मेन बस स्टॉप खां दरगाह अडेरोलाल ताईं ड्रेनेज सिस्टम ऐं रोड जो कमु रोड्स खाते ऐं पब्लिक हेल्थ खाते जे ऑफिसरनि ऐं कामोरनि जे करप्शन सबबि नाकारा बणियल। अडेरोलाल जे घणी आबादी रखंदड़ ऐं पीपल्स पार्टी जो गढ़ सम्झंदड़ शहर के चूंडियल नुमाइंदनि तरफ़ां नज़रअंदाज करे हितां जी आवाम के को बि रिलीफ न ॾिनो वियो आहे। जीअं त इलेक्शन जे दौर में अडेरोलाल में पीपल्स पार्टी के वोटन जी मद में सदाई हज़ारनि जी लीड ॾेई कामयाब कंदड़ ही शहर तरक़ियाती स्कीमुनि मंज़ूर थियण बावजूद बि हिन शहर में को बि तरक़ियाती कमु न थी सघियो आहे। हितां जी सुञाण धुरियुनि सिंध इशूज़ जे नुमाइंदे सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे शहर में केतिरा ई मरतबा तरक़ियाती रिथाऊं जोड़ियूं वयूं जंहिंमें बस स्टॉप खां मेन रोड जी हालत, राजपूत मोहल्ला जी गंदे पाणीअ जे नेकाल जूं नालियूं, अब्बासी मोहल्ला जो नेकाली सिस्टम, शेख मोहल्ला जूं घिटियूं ऐं नेकाल जूं नालियूं, दरगाह मोहल्ला जूं नालियूं, ॼामोट मोहल्ला जूं नालियूं ऐं गंदे पाणीअ जी खॾ ते नाजाइज़ कब्ज़ा, दायरे शरीफ़ जी घिटियुनि ऐं नालियुनि जी बदतरीन हालत खे बि उन्हनि मिलियल स्कीमुनि मां को बि फ़ाइदो न मिली सघियो। हितां जी अवाम ऐवाननि में चूंडियल नुमाइंदनि जे अदम दिलचस्पी न हुअण सबबि मायूस बणियल नज़र अचे थी। जो जेको रोड है दरगाह रो ये 10-12 साल थिया आया इठो कोने असांखे इलाही मुश्किलात आहे। पहिरीं बीमारी जेॾी महिल वायरस आयो हिन आग में कुझु टुकड़ो चौंक ते ठाहे विया न हुन खां पोइ बीमारी आहे त हुन खां पोइ यका आया ई कोन्हे केर बि कोन्हे आयो। असांखे इलाही मुश्किलात थी थिए हिते बरसातनि में अॻिते पोइ हिते यानी पंहिंजी दुकाननि में असांजे अंदरि अची वञे असीं पंहिंजी मदद पाण जे तहत पानी कढाईंदा आहियूं मशीनूं लॻाराईंदा आहियूं। असां इलाही मुश्किलातनि में आहियूं ऐं वरी ॿी खॾूं वॾूं ठही पयूं हिते इलाही यानी हुनमें गंद आहे कचिरो यानी मिसाल बीमारियूं इलाही पैदा थियनि हुनमें बि असांखे जाम मुश्किलात थी थियनि। इलाही अहिड़ा मसइला इलाही नालियुनि जा नालियुनि लाइ भंगी वंगी कोन था अचनि हिते त केर बि कोन थो अचे ऐं जेका असांजा ई रहनुमा अथई जे सियासी पार्टी वारा अथई अचनि था वोट वठण लाइ अचनि था हुन खां पोइ वोट वठी पोइ त असांखे ज़ाहिर ई कोन था ॾियनि पोइ त असांजे ॾिसण में कोन था अचनि। असीं इहा चऊं था हीअ जेका मिटियारी ज़िले में आहे हीअ नेब हुन लाइ ज़रदारी लाइ नवाज़ शरीफ़ लाइ त नेब आहे भई हिन लाइ नेब कोन ठही हिन लाइ बि को अचे न असां बि हिते रिहाइशी आहियूं असांखे मुश्किलात आहिनि असीं बि हिते रहूं था असां इहो ई मुतालबो आहे बसि असांखे इलाही रोड ठाहे ॾियो ऐं नालियूं वालियूं ठाहे ॾियो ऐं खॾूं आहिनि जेकी कचिरा ई हिन लाइ बीमारी पैदा थी थियनि। कूओ ठाहियो अथई उन जो कमु आया बसि ठलो कूओ ठही वियो आहे भई कमु हुन जो शुरू ई कोन थियो। जे उडेरोलाल शहर जी हालत तव्हां पाण अखियुनि सां ॾिसो पिया असां वटि हिते रोड जी का सहूलियत कोन्हे का तक़रीबन 8-10 साल थी विया आहिनि रोड जो को कमु नथो थिए। हिते जा जेके बाक्सर माण्हू आहिनि जिन खे पैसा मिलनि था 8 करोड़ मिलिया 10 करोड़ मिलिया उहे पंहिंजे खीसे में रखी पंहिंजे घर रखी वेठा आहिनि। असां दुकानदार हिते पाणीअ में रोड ते धिका पिया झलियूं को कारोबार असांजो कोन थो थिए को मसइलो हल कोन थो थिए। रोड जे नाले चऊं था त बाबा जेको आहे सो रोड ठारायो बाबा 8 करोड़ मिलिया उहे किना विया उहा उन्हनि जे खीसे में विया। असीं माठ करे हिते दर बदर रेल में चढ़े वेठा आहियूं ऐं असीं चऊं पिया त बाबा असांखे रोड ठाराए ॾियो असां कहिड़ो ॾोह कयो उडेरोलाल सिटी भला कहिड़े ॾोह में हिते आयो अथल न को रोड आहे न का लाइट जो मसइलो आहे न को पाणीअ जो मसइलो आहे असां लाइ त वेल ई वेल आहे। हाणे असीं छा करियूं असां वॾनि अमलदारनि खे चयो आहे बाबा असांखे रोड ठाराए ॾिजो ज़रदारीअ पोयां नेप बीठी आहे हिते वारनि लाइ का नेप कोन्हे बाबा रोड ठाराए ॾियो न
पैसा 8 करोड़ 10 करोड़ खाई विया हली। इन करे महिरबानी करे असांखे रोड ठारायो वञे ऐं उॾेरेलाल जी सार संभाल लही वञे। असांजे उॾेरेलाल शहर में रोड आहे असांजो दरगाह अंदरि वारो, इन खे तामीर कमु हले कोन थो। इन महिरबानी करे इन खे रोड खे ठाहे वञे ऐं असांजो इलाही माना खॾूं भरिजी थी वञनि, रोड रस्ता असांखे किन था थी वञनि। बारिशनि में महिरबानी करे असांखे रोड जा ई कम जेके आहिनि असांखे कराए ॾेई वञनि ऐं केरु असांजी कोन थो ॿुधे। असां जंहिं वटि था वञूं उहे चवनि था 10 करोड़ आया आहिनि 8 करोड़ आया आहिनि, सुभाणे हलंदो कमु परीं हलंदो कमु, बाक़ी केरु असांजो कमु कोन थो कराए। महिरबानी करे असांजो हीउ कमु करायो ऐं तव्हांखे हथ था ॿधूं सिंध गवर्नमेंट खे सभिनी खे, बाबा असांजो महिरबानी करे कमु करायो, हथ था ॿधूं। इहा महिरबानी कयो असांजे मथे। ग़रीब आवाम सभु सूरनि में आहे, केरु इन खे ॿुधण लाइ कोन्हे। असां वञूं था जंहिं वटि बि उहे लफ़्ज़ था चवनि ऐं पैसा आया आहिनि, सुभाणे कमु थो हले परीं कमु थो हले। असीं हिते ॾिसी स्टाफ वारो टुकड़ो ठही वियो आहे, अधु टुकड़ो ठाहे विया आहिनि। उन खां पोइ इन लाइ कोरोना वई, वरी चवनि था कोरोना थी अचे रोड ठहंदो, वरी कोन थो ठहे। अलाए छा मसइलो आहे, सम्झ में ॻाल्हि आहे। ऐं अडेरोलाल जी आवाम चयो त नेब इख़्तियारनि खां मुतालबो था करियूं त हिते किरोड़नि जी मिलियल स्कीमुनि जा किरोड़े रुपया कंहिं खाधा ऐं किन जे अकाउंट में जमा थिया, उन्हनि जी जांच करे आवाम आॾो पधिरो कयो वञे।